नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शेयर कई पिया त निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर निगरान सूबाई वज़ीर यूनिस ढागा जो कलमबंद तब्दील करे छॾियो आहे। यूनिस ढागा खां नाणे प्लानिंग एंड डेवलपमेंट खाते जो कलमबंद वापस वरितो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिब निगरान सूबाई वज़ीर यूनिस ढागा खे रेवेन्यू सां गॾु इंडस्ट्रीज एंड कॉमर्स कलमबंद बि सौंपियो वियो आहे। नाज़रीन एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर निगरान सूबाई वज़ीर यूनिस ढागा जो कलमबंद तब्दील करे छॾियो आहे। यूनिस ढागा खां नाणे प्लानिंग एंड डेवलपमेंट खाते जो कलमबंद वापस वरितो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिब निगरान सूबाई वज़ीर यूनिस ढागा खे रेवेन्यू सां गॾु इंडस्ट्रीज एंड कॉमर्स कलमबंद बि सौंपियो वियो आहे।